सांगड़ में बरसात मुतासरन जी इमदाद लाइ आयल राशन जूं ट्रकूं इंतजामिया पारां ॿिए हंधि मुंतक़िल करण दौरान सवें बरसात मुतासरीन राशन सां भरियल ट्रकनि खे रोके वरितो, जिते सवें मुतासरन पारां DC ऑफिस वटि वेंदड़ राशन सां भरियल ट्रक मां पंहिंजी मदद पाण तहत राशन बैग लाहिया विया। उन मौक़े ते गॾु थियल बरसात मुतासरन जो चवणु हो त ज़िले इंतजामिया 2 ॾींहं खां राशन सां भरियल ट्रकूं मनपसंद सियासी माण्हुनि जे ॻोठ ॾांहुं मोकिले रहियूं आहिनि। हिननि वधीक चयो त ज़िले इंतजामिया असां बरसात मुतासरीन खे आसरे में रखियो आहे। 3 ॾींहं खां खाइण पीअण लाइ कुझु नाहे, अॼु मजबूर थी DC ऑफिस पहुची गाॾियूं रोके वरितियूं आहिनि। हिननि जो त असांजा बचा बुख काटे रहिया आहिनि। और इमदादी राशन ट्रकुनि जो ॿुधी सवें बरसात मुतासिर DC ऑफिस पहुची विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।